सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु वसकारे बाद मुख़्तलिफ़ वाक़िअनि में औरत ऐं 3 नींगरनि समेत 6 ॼणा फ़ौत ऐं 35 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। कुझु हंधनि ते ॻड़ो बि पियो आहे। बरसात बाद बिजलीअ जो निज़ाम डावाडोल थी वियो आहे। अवां खे ॿुधाई पिया त ख़ानपुर मरवेझो ॻोठ गाही मंगरियो में तूफ़ान दौरान घर जी छित खे लॻल झंगलो किरण सबबि नींगर फ़ौत थी वियो। वारसनि मूजिबि 10 वरियं जो ज़ुबैर पुटु अनवर मंगरियो घर जे अंगण ते बीठल हो त तेज़ तूफ़ान सबबि घर जो झंगलो संदसि मथां किरी पियो। दौलतपुर सफ़नी भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ान बाद मुख़्तलिफ़ वाक़िअनि में नींगर समेत 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। दौलतपुर सफ़न शहरी भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु वसकारो पियो आहे। निम जो वण किरण सबबि नींगर अफ़ज़ल पुटु अली गुल पली हयाती विञाए वेठो आहे। तूफ़ान सबबि सोलर प्लेटूं किरण जे नतीजे में वापारी उमेर अब्बासी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। मोरो ऐं भरपासे में मिटीअ जे तूफ़ान सबबि सोलर ऐं साइन बोर्ड किरी पिया, जंहिं जे नतीजे में औरत समेत 2 ॼणा फ़ौत ऐं 5 ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद बाद नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु वसकारो पियो। वसकारे सबबि गर्मीअ जो ज़ोर टुटी पियो आहे। कोटड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवाई मिटीअ जो तूफ़ान सबबि घरनि जूं छितियूं ऐं छपरा उॾामी विया। सोलर प्लेटूं ऐं साइन बोर्ड किरी पिया। नसरपुर ऐं भरपासे में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु बरसाति जो वसकारो पियो। इलाइक़े में बिजली बंदि थी वई। राधण ऐं भरपासे नओकोट दरगाह सादी मुसाणी ऐं 2 इलाइक़नि में तेज़ हवा सां वसकारो पियो आहे। नवाबशाह भरपासे में बिजलीअ जा पोल किरण सबबि 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे PMU इस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। नवाबशाह जी इस्पतालनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। दरिया ख़ान मरी ऐं भरपासे मिटीअ जो तूफ़ान ऐं वसकारो पियो। सोलर प्लेटूं ऐं दुकाननि जा छपरा उॾामी विया। खुड़ा में ख़तरनाक तूफ़ान ऐं बरसाति सबबि जॻहियूं ऐं मांडड़ियूं रही पट थी वियूं आहिनि। रहपासनि में ख़ौफ़ पैदा थी वियो। कोट ॾेची चोॾाव हुसैनाबाद लियारी अहमदाबाद ऐं 2 इलाइक़नि में तूफ़ानी वसकारो पियो आहे। सुई गैस ऐं भरपासे तेज़ हवाउनि सां बरसाति बाद बिजली बंदि थी वई। रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। ख़ैरपुर नातनशाह टंडो मीरली में तेज़ हवाउनि सां गॾु वसकारो पियो। हैस्को तर्जमान मूजिबि तूफ़ान सबबि हैदराबाद शहर जे 40 फीडर्स जी बिजली बंदि थी वई आहे। तर्जुमान मूजिबि तूफ़ान सबबि हैस्को रीजन जा 150 फीडर्स मुतासिर थिया आहिनि। हैस्को रीजन जे 10 ग्रिड स्टेशन में बिजली बंदि थी वई आहे। तर्जुमान मूजिबि नवाबशाह, काज़ी अहमद, सईदाबाद में बिजली बंदि आहे। शालीमाणी, सेवण ऐं सन ग्रिड स्टेशन ते बिजलीअ जी फ़राहमी पिणु बंदि थी वई आहे। हैस्को तर्जुमान मूजिबि दौलतपुर, काज़ी अहमद, दौड़, सकरन, हाला, भिटशाह फीडर्स में बिजली बंदि आहे। सईदाबाद, मटियारी, हैदराबाद, जामशोरो, टंडो अलैयार ऐं टंडो ॼाम में फीडर्स बंदि आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु वसकारे बाद मुख़्तलिफ़ वाक़िअनि में औरत ऐं 3 नींगरनि समेत 6 ॼणा फ़ौत ऐं 35 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। कुझु हंधनि ते ॻड़ो बि पियो आहे। बरसाति बाद बिजलीअ जो निज़ाम डावाडोल थी वियो।